भिक्षा में रमज़ान मुबारक ऑर्डिनेंस ते अमल थियण ते होटलुनि ते खाधे पीते जी शयूं सरेआम हलण ते दावत ते फ़ुक़रा इस्लाम सुन्नी तहरीक ऐं JUI पारां दंबूरा चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें डॉक्टर अयाज़ चंड, एडवोकेट इकराम राजपूत, डॉक्टर असदुल्ला खोड़ो, राना अब्दुल सत्तार, शाहिद कोरी, मौलाना तकी जमाली, अली शेरिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते मुज़ाहिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त से मुकम्मल अमल कराइण जी आहे। सिविल सोसाइटीअ जा माण्हू डॉक्टर अयाज़ भाई अकरम साहब, साईं अली शेरिन साहब, ॿिया मुसलमान पंहिंजे जज़्बे जे मातहत निकिरी आया आहिनि त भई रमज़ान जो तक़दुस पाएमाल पियो थिए, रोज़ाइतनि जा रोज़ा ख़राब पिया थियनि ऐं असां त उन साहब इकराम जा नक्शे कदम ते हलण वारनि जे 70 रमज़ान रोज़े सां जंग बदर लड़ी आहे। मदा हुकुमरान सम्झनि था त इहे को कमज़ोर थी वेंदा। असां DC खे, असां SHO खे, ॿियनि अमलदारनि खे चऊं था त इन शयुनि ते मुकम्मल अमल करायो। रोज़े जे करे असांजी ईमानी ताक़त अञा वधी आहे, इन जे करे असांजे सब्र मां ग़लति फ़ाइदो न वठो। रमज़ान शरीफ़ जे एहतराम जे अंदरि होटलूं ऐं बिरयानी जा दुकान या ॿियूं जेके खाइण पीअण जूं शयूं ॾींहं जो हलनि थियूं उहे बंदि कराए रमज़ान ऑर्डिनेंस ते मुकम्मल अमल करायो। असांजे सब्र मां ग़लति फ़ाइदो न वठो। जेकॾहिं हे अबाबील मैदान ते निकिरी आया त पोइ तव्हां पंहिंजे ऐवाननि में न वेही सघंदो। असांजी मुअद्दबाना गुज़ारिश आहे त रमज़ान ऑर्डिनेंस ते मुकम्मल अमल करायो वञे। इंशाल्लाह इन जी कुर्सी गलती कंदासीं इंशाल्लाह। महिरबानी करे अमल कराए DC साहब त सुठी ॻाल्हि आहे। होटलूं ही जेके कनि पिया शाम जो 4 बजे 5 बजे होटलूं खोलियो छॾीनि, माण्हू सरेआम खाइनि पीअनि पिया। या रमज़ान शरीफ़ जी बेहरमती आहे, ज़ुल्म ज़्यादती आहे, या बंदि हुजे। असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार, SSP साहब, DC साहब, SHO भिटशा साहब खे इहो रमज़ान जो एहतराम ऑर्डिनेंस जो हिते खुल्लम खुल्ला पामाल थी रहियो आहे। जॾहिं त हाई कोर्ट में अहिड़ियूं पटिशनूं फाइल थियूं त भई असांखे रमज़ान में होटलूं सभु खोलण जी इजाज़त ॾिनी वञे, पर हाई कोर्ट सभु पटिशनूं डिसमिस करे छॾियूं आहिनि। हाई कोर्ट इहो चयो आहे त भई ही पावर आहे असिस्टेंट कमिश्नर जो असांजो पावर न आहे, पहिरीं हुननि वटि वञो। हाणे हुननि हाई कोर्ट जो ही नाजायज़ उन आर्डर जो जेके प्रीवियस आर्डर हुननि जो नाजायज़ फ़ाइदो खणंदे ही होटल खोलियो वेठा आहिनि। जॾहिं त रमज़ान जो एहतराम ऑर्डिनेंस जेको आहे उन में आहिनि 3 शयूं बस। त हिकिड़ो जेकॾहिं रेलवे स्टेशन आहे उन जे अंदरि खोलणो आहे। बस स्टॉप, हिते बस स्टॉप भिटशा में पूरे में बस स्टॉप कोन्हे, को बि ॿुधाए बस स्टॉप आहे। बस स्टॉप ते खोलणो आहे जेका प्रीमिसिस जे अंदरि हुजे। वरी हॉस्पिटल जे अंदरि, हॉस्पिटल जी दीवार जे अंदरि उहो खोलणो आहे। हिते ॾिसो न को बस स्टॉप, न को रेलवे स्टेशन, न को हॉस्पिटल, सॼो शहर खुलियो पियो आहे। 11 बजे ताईं त जहिड़ो रमज़ान कोन्हे, 4 था थियनि रमज़ान कोन्हे। ही असिस्टेंट कमिश्नर, ही मुख्तियार कार DC, ही इंतज़ामिया एतिरी नाअहली पई वरते। इन जे करे असांजो पुरज़ोर मुतालबो आहे बराए महिरबानी रमज़ान जो एहतराम कयो वञे, न त बसूरत दीगर असां इन एहतजाज जो इंशाअल्लाह दायरो वधाईंदासूं ऐं कानूनी कदम बि खणंदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।